बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन अबुल क़ासिम मुहम्मद व अला अहलि बैतिहि तय्यबीन अत्ताहिरीन अल मासूमीन। अम्मा बाद क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मुहकमि किताबिहिल मतीन व हुवा अस्दक़ुल क़ाइलीन व क़ौलुहुल हक़। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रब्बि ज़िदनी इल्मा। नाज़रीन किराम, सामीन मोहतरम, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। नाज़रीन किराम, फ़ज़ीलत इल्म जे मौज़ू ते 24 निशस्त में तव्हां सां मुख़ातब आहियूं। ऐं हिकु तालिब इल्म जे लाइ ज़रूरी आहे त जेको इल्म उन तालिब इल्म हासिल कयो आहे उन ते अमल करे। याने इल्म उहो मुफ़ीद आहे जंहिं ते अमल कयो वञे ऐं बग़ैर अमल जे इल्म जो फ़ाइदो नाहे। जीअं रसूल इस्लाम जो फ़रमान आहे, तअल्लमू मा शिअ्तुम इन शिअ्तुम अन तअल्लमू फ़लन यनफ़अकुमुल्लाहु बिल इल्मि हत्ता तुअल्लिमू। जंहिं शइ जो इल्म हासिल करणु चाहियो था उन शइ जो इल्म हासिल करियो ऐं जेसीं ताईं उन इल्म ते अमल न कंदव अल्लाह ताला तव्हांखे उन इल्म जो को फ़ाइदो न ॾींदो। याने इंसान ॼाणे थो त ख़ुदावंद क़ुद्दूस जा हुक़ूक़ छा आहिनि ऐं वरी उन खे अदा न करे ऐं ॼाणे थो हलाल छा आहे ऐं हराम छा आहे ऐं उन में फ़र्क़ु न करे त रसूल इस्लाम फ़रमाइनि था उन इल्म जो को फ़ाइदो कोन्हे को। रसूल इस्लाम जो फ़रमान जारी आहे, कूनू लिल इल्मि रुआतन वला तकूनू रुआतन। रसूल इस्लाम फ़रमाइनि था, इल्म ते अमल करण वारा थी वञो ऐं रुगो इल्म खे बयान करण ऐं हासिल करण ऐं ॿुधाइण वारा न थियो। जीअं ख़ुदावंद क़ुद्दूस जो इरशाद थी रहियो आहे, लिम तक़ूलून मा ला तफ़अलून। जंहिं शइ ते तव्हां अमल नथा करियो उहा शइ तव्हां ॿियनि खे न चओ। रिवायत में आहे, तव्हां माण्हुनि खे दावत ॾियो अमल जे ज़रिए सां, फ़क़ति लिसान जे ज़रिए सां न। रसूल इस्लाम जो इरशाद जारी आहे, ला तक़ूलू क़दम अब्द अल क़ियामति हत्ता युसअल अन अर्बअ। क़यामत बंद बीहारे चइनि शयुनि जे बारे में सवाल कयो वेंदो। हिकु उम्रिही फ़ीमा अफ़नाहो। उमिरि जे बारे में सवाल कयो वेंदो त इहा उमिरि तव्हां किथे गुज़ारी, किथे सर्फ़ कई। अन जसदिही फ़ीमा अबलाहो। नंबर 2, जिस्म जे बारे में सवाल कयो वेंदो त उनखे किथे मशगूल रखियो हुई। अन मालिही मिन आइन इक्तसबहु व फ़ीमा वज़अहु। नंबर 3, माल जे बारे में सवाल थींदो त इनखे किथां हासिल कई ऐं किथे ख़र्च कई। नंबर 4, अन इल्मिही माज़ा अमिल फ़ीहि। ऐं इल्म जे बारे में सवाल थींदो त उन इल्म ते तव्हां केतिरो अमल कयो आहे। नाज़रीन, बस इल्म उहो फ़ाइदे वारो आहे जंहिं इल्म ते अमल कयो वञे। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।